ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे कॉलेज एजुकेशन खाते पारां उस्तादनि जी मोकलुनि ते अहम नोटिस जारी कयो वियो आहे। सेक्रेटरी कॉलेजिस पारां तदरीसी अमले जी बार मोकलुनि जी दरख़्वास्तुनि ते ॻणती जो इज़हार। तदरीसी अमल दौरान गैर ज़रूरी मोकलुनि जे करे तालीम मुतासिर थियण जो ख़दशो आहे। फैकल्टी मेंबरनि खे गर्मियूं या सियारे जी मोकलुनि दौरान ज़्याती मसरूफ़ियतूं मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। सिंध जे कॉलेज एजुकेशन खाते पारां उस्तादनि जी मोकलुनि ते अहम नोटिस। सेक्रेटरी कॉलेजिस पारां तदरीसी अमले जे बार मोकलुनि जी दरख़्वास्त ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। तदरीसी अमल दौरान गैर ज़रूरी मोकलुनि जे करे तदरीसी अमल मुतासिर थियण जो ख़दशो आहे। फैकल्टी मेंबरनि खे गर्मियुनि या सियारे जी मोकलुनि दौरान ज़ाती मसरूफ़ियतूं मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध जे कॉलेज एजुकेशन खाते पारां सेक्रेटरी कॉलेजिस पारां तदरीसी अमल जी बार मोकलुनि जी दरख़्वास्तुनि ते ॻणती ज़ाहिर कई वई आहे। सिंध जे कॉलेज एजुकेशन खाते पारां उस्तादनि जी मोकलुनि ते अहम नोटिस कढियो वियो आहे। सेक्रेटरी कॉलेजिस पारां तदरीसी अमल जी बार मोकलुनि जी दरख़्वास्तुनि ते ॻणती जो इज़हार। तदरीसी अमल दौरान गैर ज़रूरी मोकलुनि जे करे तालीम मुतासिर थियण जो ख़दशो आहे। फैकल्टी मेंबरनि खे गर्मियुनि या सियारे जी मोकलुनि दौरान ज़ाती मसरूफ़ियतूं मुकमल करण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबानी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। कॉलेज एजुकेशन खाते पारां कॉलेज जे उस्तादनि जी मोकलुनि ते अहम नोटिस जारी कयो वियो आहे। सेक्रेटरी कॉलेजिस तदरीसी अमले जी बार मोकलुनि जी दरख़्वास्तुनि ते ॻणती जो इज़हार कयो आहे। हुन में तदरीसी अमल दौरान गैर ज़रूरी मोकलुनि जे करे तालीम मुतासिर थियण जो ख़दशो पिणु आहे ऐं फैकल्टी मेंबरनि खे गर्मियुनि या सियारे जी मोकलुनि दौरान ज़ाती मसरूफ़ियतूं जेके आहिनि उहे मुकमल करण जी इन में नोटिस में हिदायत कई वई आहे। ऐं उनखां अलावा जेके डिलीवरी इद्दत या इमरजेंसी केस जी नोयत वारी मोकलुनि खे मंज़ूर करण बाबति बि इन नोटिस में लिखियो वियो आहे त उहे मोकलूं जेके इमरजेंसी सूरत में हूंदियूं त उहे मंज़ूर कयूं वेंदियूं। सभिनी प्रिंसिपल्स रीजनल डायरेक्टर्स खे मोकलुनि जी दरख़्वास्तुनि जी जांच करण जो इनमें हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। नोटिस में कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट नओं सर्कुलर इहो जारी कयो आहे ऐं वाज़ेह आहे त नओं तालीमी सेशन 1 अगस्त 2025 खां शुरू थींदो। तालीमी खातनि पारां तदरीस जे तसलसल खे यकीनी बणाइण ते ज़ोर पियो ॾिनो वञे, उनजे करे इहो क़दम खयो वियो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण जे लाइ।